सिंधु माथुरी जी तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में और सिंधी अवां सां मुखातिब आहियां। सिंधु माथुरी जी सभ्यता कहिड़नि मरहलनि मां गुज़री पंहिंजे उरूज ते रसी, शहरी तमदन ताईं पहुती। उन बाबति जॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं त इहो ॾिसंदासीं त इहो सफ़र सिंधु माथुरी जे माण्हुनि कीअं तइ कयो। ओचितो इहो कोन थियो त माण्हुनि शहर अॾणु शुरू करे छॾिया, नेकाला जो सिस्टम हुननि वटि हुयो या हिकिड़ा ज़ेवर हुयनि, हिकिड़ो त माना हिकिड़ा म्यूनिसिपल जो सिस्टम हुयनि। इहो सभु बि ओचितो कोन थियो। इहो सॼो जेको मरहलो हुयो इहो मुख़्तलिफ़ इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़री। इन मरहले ते असांजो समाज पहुतो हुयो, शहरी तमदन ते। सिंधु माथुरी जी तहज़ीब जेका मोहनजोदड़ो, हड़प्पा, चाहूं, गनवेरवाला ऐं ॿियनि हंधनि तां मिली आहे, लोथल मां मिली आहे। त इन सतह ते असांजे समाज खे पहुचण लाइ कहिड़ा मरहला तइ करणा पिया, पाण अञा उन ते पिया ॻाल्हायूं। गुज़िरियल भेरे पाण इन ते ॻाल्हि ॿोल कई त विचें पथर दौर में सिंधी समाज, सिंधु माथुरी समाज केतिरी तरक़ी कई, कहिड़ी तरक़ी कई। हेल पाण इन ते ॻाल्हाईंदासीं, हिन वीडियो में इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु माथुरी में समाज, गैर तबक़ाती समाज जो वजूद छो हुयो, कीअं हुयो, छा उहो नाफ़िज़ कयो वियो, लागू कयो वियो हो जीअं अॼुकल्ह निज़ाम लागू थींदो आहे, या इहो उन दौर जे ज़रूरतनि पटांदड़ हुयो। माना समाजी ज़िंदगी जो जाइज़ो हिन में वठंदासीं। दोस्तनि खे ॿुधायूं त शुरूअ में समाज जे अंदरि तबक़नि जो को वजूद कोन हुयो, तबक़ा न हुया। को बि ज़ालिम ऐं मज़लूम, आका ऐं ग़ुलाम कोन हुयो। सभिनी इंसाननि जो रुतबो हिकु जहिड़ो हुयो। माण्हू हिक ॿिए जो इस्तेसाल करण खां सवाइ, हिक ॿिए खे फुरण खां सवाइ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। समाज में तबक़ाती निज़ाम तमामु घणो पोइ वजूद में आयो, सदियुनि खां पोइ। इन करे तबक़ाती निज़ाम खां अॻु जे हिन निज़ाम खे समाजी साइंस जा माहिर इब्तिदाई कम्युनिज़म या राजूनी निज़ाम जो नालो ॾियनि था। पाण चवंदा राजूनी, इहो उन दौर जी ॻाल्हि आहे। उन वक़्तु राजूनी निज़ाम शुरू थियो जॾहिं अञा तबक़ा न हुया। राजूनी निज़ाम पंहिंजे उरूज ते हुयो। सिंधु माथुरी में पुराणे पथर दौरे, विचें पथर दौरे जे माण्हुनि जी समाजी ज़िंदगी जॾहिं असां नज़र विझूं था त मालूम थिए थो त उन दौर में हिते अञा तबक़ाती निज़ाम जो बुनियादु कोन पियो हो। सभु माण्हू गॾिजी पैदावार में हिसो वठंदा हुआ, जिन में औरतूं, मर्द, ॿार ऐं ॿुढा शामिल हूंदा हुआ। ऐं हू सख़्तु जदोजहद खां पोइ हासिलु कयल पंहिंजी रोज़ीअ खे हिक ॿिए में बराबरि वंडे विरचे इस्तेमालु कंदा हुआ। इन दौर में असुल त निजी मिल्कियत जो, ख़ानगी मिल्कियत जो, हिकु फ़र्द जे मिल्कियत जो बुनियादु न पियो हो। छो न पियो हो, छो न पइजी सघियो हो? छाकाणि त औज़ारनि जी अणहूंद ऐं औज़ारनि जी सादगी, सादा औज़ार, उन्हनि जे करे को बि अकेलो माण्हू इन लाइक़ु न हूंदो हो त हू अकेले सिर को कमु करे सघे। हिन खे हर वक़्तु पाण जहिड़नि ॿियनि माण्हुनि जे मदद जी ज़रूरत पवंदी हुई। जीअं शिकार करणु वक़्तु, फल गॾु करणु वक़्तु सभु गॾिजी कमु कंदा हुआ। ऐं इन्हनि खे सख़्तु महिनत ऐं जदोजहद खां पोइ बि मस एतिरो खाधो या शइ नसीबु थींदी जंहिंमां पंहिंजो पेट भरे सघनि, पेट कूद हासिलु करे सघनि। इन करे फाज़ुल पैदावार जो जमा थियण जो सुवाल ई पैदा न थींदो। हीअ ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे त जॾहिं फाज़ुल पैदावार जमा थींदी आहे पोइ ज़ाती मिल्कियत जो बुनियादु थींदो आहे। पर जॾहिं फाज़ुल पैदावार हुई कान, का शइ तव्हां गॾु ई न पिया करे सघो, रोज़ु आणे पिया, रोज़ु इस्तेमालु कयो पिया, सभु गॾिजी, ऐं इन में बि हिक ॿिए जा तव्हां मोहताज हुयो। सभु गॾिजी शिकार बि कयो पिया, खाधो बि हासिलु कयो पिया, खाओ बि पिया। इन करे हिकु फ़र्द जी का बि शइ कान हुई। उन करे ज़ख़ीरा अंदोज़ी करणु इन दौर में नामुमकिन हुई। छा शइ हुई कोन त ज़ख़ीरा अंदोज़ी छा जी थींदी। हिन दौर में कंहिं बि हुकूमत, रियासत या कानून जो तसवुरु न हुयो।
सभु माण्हू गॾिजी पंहिंजो बचाव कंदा हुआ। खूनख्वार जानवरनि जे हमलनि ऐं ॿाहिरियनि हमले वारनि सां गॾिजी वेढ़ कंदा हुआ, जंग कंदा हुआ। हिननि वटि उन वक़्तु इलाइक़ाई विरासत जो को बि तस्वर मौजूदु न हुयो। हू फितरी हदबंदि नज़र रहंदा हुआ, कुदरती, यानी हू उते वञी पंहिंजा देरा ॼमाईंदा हुआ जिते खुराक वाफ़र मिक़दार में मिलंदी हुई ऐं पाणीअ जो सहंज मौजूदु हूंदो हो। हिन दौर में सिंधू माथिरी जा रहवासी वशी दौर मां निकिरी अकेली ज़िंदगी गुज़ारण वारी आदत छॾे बिरादरियुनि ऐं ख़ानदान में मुतहद थिया। इहे बिरादरियूं ऐं ख़ानदान खूनी रिश्तनि ते ॿधल हूंदा हुआ। शुरूआत में मंझंदि आज़ाद जिनसी तालुकातनि जो रवाजु हुयो, माना शादी न कंदा, शादीअ जो तसवुरु हुन वटि कोन हुयो। आज़ाद जिनसी तालुकातनि करे कंहिं बि पैदा थींदड़ ॿार जे बारे में का बि ख़बर कान पवंदी हुई त उन जो पीउ कहिड़ो आहे, केरु आहे। इन करे नसब जो सिलसिलो माउ खां हलंदो। क़दीम दौर जो जेको समाज हुयो उन में औरत जी वॾी इज़त हूंदी हुई। औरत ई सॼे ख़ानदान ते राज कंदी हुई। हिकु बिरादरी या ख़ानदान अंदरि जेकी बि मर्द या औरतूं हूंदियूं हुयूं से सभु हिक ॿिए सां जिनसी तालुकात रखंदा हुआ, जंहिंमें रश्क या रुकावट जी का बि गुंजाइश न हूंदी हुई। इन करे हिन दौर जे समाज खे समाजी साइंस जा माहिर माओ आदर्शी समाज जो नालो ॾियनि था। जॾहिं पाण आज़ाद जिनसी तालुकातनि जी ॻाल्हि कयूं था त इहो ज़रूरी न आहे त कंहिं हिक खिते में हुजे। इहो सॼी दुनिया जे क़दीम समाजनि में हुयो। इन ते सभु माहिर मुतफ़िक़ आहिनि त अञा ख़ानदान जो जॾहिं बुनियादु न पियो हो ऐं इंसान पंहिंजे वशी जेको दौरु हुयो उनजो उन मां निकिरी अॻिते अचे पियो, जदीद इंसान ॾांहुं सफ़र करे पियो, त उन वक़्तु आज़ाद जिनसी तालुकात हूंदा हुया। पोइ जॾहिं ख़ानदान जुड़े थो, ख़ानदान जुड़ण खां पोइ माउ पीउ भाउ भेण जा जेके रिश्ता आहिनि उहे जनम वठनि था। छो जो पहिरियां त शुरूआत हुया, केरु किथे गॾिजी रहंदो ई कोन हुयो, का ख़बर न हूंदी हुई त हीउ जेको ॿार ॼाओ आहे उहो कंहिंजो आहे। सिर्फ़ु उन इहा ख़बर हूंदी इहो ॿार हिन औरत जो आहे जंहिंजे बदन में जनम वरितो। इन करे हिन दौर जे समाज खे समाजी साइंस जा माहिर माओ आदर्शी समाज जो नालो ॾियनि था। तव्हां मां घणनि खे ख़बर हूंदी या घणनि इहो नालो ज़रूरु ॿुधो हूंदो त माओ आदर्शी समाज ऐं ॿियो पीउ आदर्शी समाज। त पहिरियां माओ आदर्शी समाज हुयो, छो त हिन दौर में औरत ई हुक्मरान हुई बिरादरियुनि ऐं ख़ानदान जी अॻुवान हुई। खाधे जी विरासत विर्छ, नसुल जी परवरिश करणु ऐं पालियल माल जी सार संभाल समेत ज़रायत बि संदसि कमु हुयो, संदसि ज़िमे हुयो। हिन दौर जे इंसाननि जे इजादुनि ते असां जेकॾहिं नज़र विझूं था त ख़बर पवे थी त हिन दौर में इंसाननि जेकी अॻु अलफ़ उघाड़ा घुमंदा हुआ, वणनि ते रहंदा हुआ, गारनि में रहंदा हुआ, हुननि वटि कपिड़ो न हुयो, कपिड़े पाइण ते हुननि जो शऊर न पहुतो हो, ओघड़ ढकण ताईं हुननि जो शऊर न पहुतो हो। तिन अॻिते हली शिकार कयल जानवरनि जे खलुनि सां पंहिंजो तन बदन माना ढकणु शुरू कयो। हाणे इहो इन लाइ न त को शर्म विचां या सतुर करणु न, पर उहो पंहिंजो जेको हुनजो तन ढकण जो ख़्यालु शुरू में जॾहिं हिनखे आयो उहो ओघड़ ढकण बदिरां सर्दी या गर्मी खां पाण बचाइण हुयो, या पाण बचाइण लाइ हुन पाण खे ढकणु शुरू कयो। जंहिं अॻिते हली घटे कपिड़े जी शिकिल इख़्तियार कई, पाण खे ढकण जी शिकिल इख़्तियार कई, सतुर करण जी शिकिल इख़्तियार कई। हिन दौर जी वॾे में वॾी ईजाद जेका हुई उहा हुई बाहि जी दरिया। बाहि जी मदद सां हू गोश्त पचाए ऐं नरम करे वापराइण लॻा। हिन दौर जे इंसाननि जा औज़ार पथर, काठियुनि, हॾनि ऐं सिंग, जानवरनि जे सिंगनि सां ठहियल हूंदा हुआ, उन्हनि मां ठहियल हूंदा। हिन दौर में इंसान फितरत जी मुहताजीअ मां निकिरी ख़ुदि पाण खुराक पैदा करण लाइ
हथ पेर हणणु लॻो। अहिड़ी तरह लखें सालनि ते ॿधल समाजी इर्तिका जो ही दौर इंसान जा जे इर्तिकाई सफ़र में हिकु संगे मेल जी हैसियत रखे थो। ही तमामु इंतिहाई अहम मौज़ू आहे जंहिं ते पाण ॻाल्हायूं पिया। पंहिंजे ईंदड़ सिलसिले में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधू माथिरी में ॻोठाणनि ज़रई सकाफ़त जो बुनियादु कीअं पियो। माण्हू नंढा नंढा ॻोठ ऐं वसदियूं ठाहे कॾहिं खां रहणु लॻा। उहे नंढा ॻोठ ऐं वसंदियूं जेके हुयूं उहे अॻिते हली शहरनि में तब्दील थियंदा। इहो हिकिड़ो इर्तिका जो सफ़र आहे। तंहिं करे ईंदड़ वीडियो में पंहिंजी कोशिशि हूंदी त असां सिंधू माथिरी में शहरी तमदन खां अॻु का मुंहं जो दड़ो, हड़ापा, चांहूं जो दड़ो या ॿिया जेके तरक़ी याफ़्ता बाग हुआ उन्हनि खां अॻु जेका सकाफ़त हुई, जेको समाज हो, उहो हुयो ॻोठाणो ज़रई समाज। ज़रायत जिते कंदा हुआ उनजे भरिसां उते ई पंहिंजा 2 घर 5 घर अॾे वेही रहंदा हुआ, फसल जी जानवरनि खां हिफ़ाज़त कंदा हुया। अहिड़ी तरह ॻोठ ॿधिजण जो जेको आहे ॻोठ ठाहिण जो ख़्यालु पैदा थियो। उन ते पाण ईंदड़ दफ़े ॻाल्हाईंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। महिरबानी।